اپنے اوپر کرو، ہمارا کچھ نہیں جائے گا، جائے گا آپ لوگوں کا۔ اس بچی کا خیال کریں، یہ اللہ کا واسطہ ہے، اللہ کے رسول کا واسطہ ہے، ہم آپ کو ہاتھ دھو رہے ہیں، اپنے گھر کا کرو، صفائی آئے گی بھائی۔ ان بچوں کو گھر پہ لوگ کا طبیعت صحیح نہیں چلے تو یہ شرم نہیں آ رہی؟ حیا کر، کچھ شرم کر، الو کا پٹھا۔ کس نے آپ کو اجازت دی ہے؟ 144 نہیں لگا ہوا ہے، پھر آپ کیوں نکلے ہوئے باہر؟ یار خدا کو مان، ارے اپنے اللہ کے رسول کا واسطہ ہے تم لوگوں کو یار، اپنے گھروں میں رہیں، پڑھے لکھے لوگ ہیں آپ لوگ۔ چلے جائیں، ابھی واپس نہیں ہے روڈ پر۔ تو میسج دے رہے 4 دن سے ہم لوگوں کو، پبلک کو میسج دے رہے ہیں کہ خدا کا واسطہ ہے آپ اپنے بچوں کا، اپنی نسلوں کا، اپنے اولادوں کا، جو پیچھے ہمارے جو نسل بنیں گے ان کا واسطہ ہے، ہمارا نہیں، تو اللہ کو پروردگار کو سمجھ کر اپنے بچوں کو، اپنے آپ کو اپنے گھروں تک محفوظ کریں۔ یہ لوگ اس کو لائٹ لے رہے ہیں، لوگ سمجھ رہے ہیں کچھ بھی نہیں ہے۔ اب ہم کس طریقے سے لوگوں کو یقین دلائیں؟ ہم یہ ہاتھ جوڑ رہے ہیں، ہاتھ ہمارا جوڑ کر ہم کہہ رہے ہیں، یہ میرے بھائیوں، میری ماؤں، میری بچیوں، بیٹیوں، خدا کا واسطہ ہے، اپنے پروردگار کا آپ کو واسطہ دے رہا ہوں، اپنے گھروں میں بیٹھیں۔ آپ لوگ لائٹ لے رہے ہیں، پتہ نہیں کیا ہو جائے گا۔ میرا یہی پیغام، میں اس سے زیادہ کچھ اور بولنے کل نہیں ڈی سی صاحب رحمان پولیس کے الٹیمیٹ کرے لوکل لیول پہ گوشت مچھلی مارکیٹ کریانہ برتن یہ جو ایشو جو ہے جس کے آلریڈی جو پاسان کرے وہاں نسل سمجھنے کہ تحصیل میں یا کہیں بھی تھانے میں جوڑیشن میں یہ موومنٹ جو بالکل بنے اور انہیں جو طریقہ کار ہے یہ مارکیٹ میں جو مانو ہے فلحال ضروری جو حکومت کرتا ننڈن ॿारनि खे खरींदा जंहिंखे बि अनाज खपे थो, जंहिंखे बि राशन खपे थो, जंहिंखे बि सब्जी खपे थी या मेडिसन खपे थो, इहे माण्हू सभु वठी करे हाणे मजमूई तौर ते जेकॾहिं तव्हां हुनजी हाणे माण्हुनि खे शौक़ जो हाणे राति जो मां 1:30 बजे हिकिड़े माण्हू खे जो मोटरसाइकिल शौक़ पर्चो हुनजे करे मां मेडिसन 8 बजे करे मेडिसन जा दुकान कंदा इहे शयूं ओवरऑल जेकॾहिं तव्हां ॾिसंदव जिन जे लाइ मीडिया ये ग्राउंड से सब शयूं हलन तव्हां पाण पर्सनली मालिक करणी चाहियो इशू जेको पब्लिक खे जेको कंट्रोल करण जो ज़रूरी तव्हां जंहिं बि जॻह ते जेकॾहिं ॾिसंदो पुलिस विज़िट करे थी या पुलिस वञे थी क्रिकेट जा ग्राउंडनि ते ॿार खेॾनि था या वॉलीबॉल था खेॾनि था फुटबॉल पुलिस उन्हनि खे शिकायत करे असां इहो बि नथा चाहियूं त तशदुद जेको पॉलिसी कई वई आहे तशदुद इम्पोज़ कई वई जेकॾहिं असां लॉकडाउन जे दौरान जेकॾहिं कंहिं बि 144 या 180 जे ख़िलाफ़ कोशिशि कयूं था 4 घंटा 3 घंटा माण्हू विहारे फैमिली पर मां ज़रूरु न अॻिते हली लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम तमामु क्रिएट थींदा ऐं असांजी जेकी पाकिस्तान जी क़ौम जेकी आहे उहो यूरोपियन स्टाइल में न आहे त जेकी घरनि में वेही रहे उन्हनि जी आदत ॿाहिरि निकिरनि आउटिंग ते वञनि इहा पहिरियों दफ़ो थियो आहे हिस्ट्री में जेके ज़बरदस्त जेको लॉकडाउन जे माइल कयो विया इम्प्लीमेंट कराइनि था केतिरी थिए थी उन खे सभु लोकल आयो ऐं मीडिया ॾिसे थी मीडिया बि वाच करे थी जेकी वायलेशन कनि था उन में जेको असां नौजवाननि जी घणी जेको आहे ऐं कोशिशि था कयूं था उन्हनि खे माइल कयूं था
सेकंड जो मक़सद इहो आहे कि तव्हां एग्रीकल्चर जे हिसाब सां जो आहे इम्प्लीमेंट करे मुंहिंजे ख़्याल में को बि दिक़त न ईंदी जो है अॼु जो सोनो आहे त जेके वापारी आहिनि कणिक जा उहे कलर करीब ये फोरम आहे न हिन फोरम ते जेको बि इम्प्लीमेंट जे लाइ सप्लाई था चवनि था एशिया जी वॾी मंडी आहे पर एशिया जी न हुजे समुझ सिंध जी वॾी मंडी आहे सिंध जी खां वॾी सिंधी मंडीअ खे कम ब्लॉक करायो त पोइ फ़र्क़ु क़ाबिल थियो इन करे मुंहिंजे डिस्कशन ते जेको कणिक जो कारोबार न कंदा सिर्फ़ु कुझु शयूं कारोबार ते तव्हांखे ॾाढा पेस्टिसाइड जे दुकान ते रेस्टोर थी वियो त ज़मीनदार हिकिड़ो ईंदो आहे उनजी दुकान जो सिस्टम हूंदो आहे कणिक इहे मार्केट में कोन्हे जंहिंते रश थिए इनजे करे इनखे कान्हे इहो मूं सां ॻाल्हायो त ॻाल्हायो हुयो मुंहिंजो रश घटि कयो इहो चवंदा पंहिंजी